सखर जे सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध जी कुंदकुर्छ मां आयल सहाफ़ियुनि तोड़े सिविल सोसाइटीअ जे हज़ारे माण्हुनि शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जी तस्वीरुनि सां ठहियल पेनाफ्लेक्स प्ले कार्ड खणी कराची प्रेस क्लब आॾो सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सीएम हाउस ॾांहुं मार्च करण जो ऐलान कयो। सहाफ़ियुनि जे एहतिजाज खे ख़िताब कंदे सहाफ़ी अॻवाननि वहीद राजपर, सईद सरबाज़ी, शुएब अहमद खान, जीएम जमाली, जयप्रकाश, ख़ालिद खोखर, लाला रहमान, मुर्तज़ा कल्होड़ो, सरकश सधायो, अल्ताफ़ चन्ना ऐं ॿियनि चयो त सिंध अंदरि क़लम धड़नि लाइ हिकु मुनज़्ज़म साज़िश तहत धरती तंग कई वई आहे। सहाफ़ियुनि खे ज़ाती मामला ॼाणाए बेदर्दीअ सां क़त्ल कयो पियो वञे। सहाफ़ी हक़ सच लिखण खां कॾहिं बि बाज़ न ईंदा। शहीद जान मोहम्मद महर समेत शहीद थियल साथियुनि जे खून सां इंसाफ़ ताईं सुख सां नथा वेही सघूं। सिंध जा सहाफ़ी पंहिंजे कलम ज़रिए हिन वॾेरनि, बोतारनि, सरदारनि, मीरनि, पीरनि खे वाइखो कंदा रहंदा। ॿिए तरफ़ सहाफ़ियुनि जे ॾिनल चेताव सबबि सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ एहतिजाज में पहुची समूरा मुतालबा मञण जी ख़ातिरी कराई। हिन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु असांखे ख़बर पई त जान मोहम्मद जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सहाफ़ी बिरादरीअ जो एहतिजाज थी रहियो आहे। मां हिते सहाफ़ियुनि वटि पहुची यकीन ॾियारां थो त जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे क़ानून जे कटहरे में आणींदासीं।